अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में के भलीकार मां फराज शाह। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान जे सुप्रीम लीडर मुज्तबा खामनाई चयो आहे त शहीद सुप्रीम लीडर जा क़ातिल अंजाम खां बची न सघंदा। वालिद ऐं ॿियनि शहीदनि जे खून जो बदिलो ज़रूर वठंदासीं। असां हुजूं या न हुजूं पर बदिलो ज़रूर वरितो वेंदो। ईरानी अवाम जे जवाबदार खे सुकून वारो मौत नसीब न थींदो। पंहिंजे पैगाम में मुज्तबा खामनाई चयो आहे त आयतुल्ला खामनाई जे ताज़ियती जुलूस में करोड़े माण्हुनि शिरकत कई। तेहरान, नजफ, करबला ऐं मशहद में वॾा इज्तिमा थिया। तमामु जल्द दुनिया जा आज़ादी पसंद माण्हू असांजे मिशन में किरदारु अदा कंदा। अमरीकी सदर पंहिंजे क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान मूंखे क़त्ल करण या क़त्ल जी कोशिश कई त संगीन नतीजा निकिरंदा। ईरान धमकीअ ते अमल करण जी कोशिश कई त उन मथां वधीक हज़ारे मीज़ाइल वसाया वेंदा। ज़रूरत पवण ते फ़ौज खे ईरान खे मुकमल तौर तबाह करण जा हुकुम ॾेई छॾिया आहिनि। सोशल मीडिया ते पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान ॻाल्हि ॿोल जारी रखण जो चयो, जंहिं ते मूं इतफ़ाक़ करे वरितो आहे, पर ईरान खे वाज़िह लफ़्ज़नि में ॿुधाए छॾियो आहे त जंगबंदी हाणे ख़तम थी चुकी आहे। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त तेहरान कॾहिं बि अमेरिका जे साम्हूं न झुकंदो। अमेरिका मफ़ाहमती याददाश्त खां पोइ ते हटियो त ईरान पंहिंजे दिफ़ा लाइ तयारु आहे। ईरानी स्पीकर अमरीकी सदर जे बयान ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त पंहिंजे वतन जे दिफ़ा जूं तयारियूं कॾहिं बि न रोकींदासीं। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवाइयूं वधीक 9 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज, एफसी ऐं पुलिस तरफ़ां दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन शोबान जारी आहे। ताज़नि कार्रवाइयुनि में वधीक 9 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन शोबान दौरान मारिजी वियल दहशतगर्दनि जो मजमूई अंग 52 थी वियो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त 5 जुलाई खां हिन वक़्त ताईं ऑपरेशन शोबान में ॿियनि ऑपरेशन्स में मजमूई तौर 88 दहशतगर्द मारिजी चुका आहिनि। खिती अंदर जे कतान में घटिताई बावजूद हुकूमत अवाम मथां ॿीहर पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल ₹13.18 ऐं डीज़ल ₹13.80 फ़ी लीटर महांगो। पेट्रोल जो फ़ी लीटर ₹310.71 ऐं डीज़ल जो फ़ी लीटर ₹323.30 थी वियो। गासलेट ₹11.19 फ़ी लीटर महांगो। नई क़ीमत ₹242.33 फ़ी लीटर मुक़रर। पेट्रोल ते लेवीअ में ₹9.64 इज़ाफ़ो। फ़ी लीटर लेवी ₹80 थी वियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खंया पिया वञनि। सिंध हुकूमत अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ मुकमल तौर तयारु आहे। वफ़ाक़ ऐं सिंध में मुकमल हम आहंगी सुठो सवण आहे। सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास में चौमासे जे बरसातुनि लाइ इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। सिंध हुकूमत समूरनि लाॻापियल इदारनि सां राब्ते में आहे। कराची जे एंटी करप्शन कोर्ट BRT येलो लाइन प्रोजेक्ट करप्शन केस में अॻूणे डायरेक्टर ज़मीर अब्बासी जी ज़मानत मंज़ूर करे छॾी। ₹8.5 अरब जी मुबैना करप्शन वारे केस जी ॿुधणी सिंध हुकूमत तरफ़ां स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर पेश अदालत धुरनि जे वकीलनि जा दलील ॿुधण बैदि ज़मीर अब्बासी जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सिंध में कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन। मुख़्तलिफ़ शहरनि में छापा। हज़ारें बोरियूं हथ। हैदराबाद में ज़िले इंतज़ामिया जा साइट एरिया ऐं टंडो मोहम्मद ख़ान रोड ते मिलुनि ते छापा। राइस ऐं फ्लोर मिल्स मां ज़ख़ीरा कयल कणक जूं हज़ारें बोरियूं ज़ब्त। मटियारी में ज़िले इंतज़ामिया जूं मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं। कणक जूं 13,000 बोरियूं हथ। पनू आकिल में कणक ज़ख़ीरो कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ वठ पकड़। कणक जूं 14,500 बोरियूं हथ। भान सईदाबाद में इंतज़ामिया छापा हणी कणक जूं 5,000 खां वधीक बोरियूं हथ करे वरितियूं। जेकमाबाद वेझो नारी कारे इल्ज़ाम हेठि चाचे हथां गोलियूं हणी क़त्ल। ॻोठ वली मोहम्मद बहण में जवाबदार सदाम बहण पंहिंजे भाइटी रिहाना खे क़त्ल करे छॾियो। इत्तला ते पुलिस पहुची मक़तूला नारी जो लाश तहवील में वरितो। वाक़िए बाद जवाबदार फरार। पिरियालो भरिसां कलोड़ा धुरियुनि में ज़मीन जी मालिकियतां जहिड़ो हिकु ॼणो मारिजी वियो। ॻोठ ॿहिणो कलोड़ो जे धुरियुनि में हलंदड़ तकरार भड़की उथियो। हिक ॿिए मथां फायरिंग। गोलियूं लॻण करे रहीम बख़्श कलोड़ो मौक़े ते ई मारिजी वियो। राशिद कलोड़ो सख़्त ज़ख़्मी। ज़रियनि मूजिबि धुरियुनि विच में 5 वेसा ज़मीन जी मालिकियतां तकरार हलंदड़ आहे। खानपुर महर वेझो नौजवान पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। ॻोठ महलो महर में
रफ़ीक महर मुबैना तौर पंहिंजी ज़िंदगी जो अंत आंदो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान घरू मसइलनि सबबि पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशी कई आहे। टंडो गुलाम अली वेझो सूसकी कल्टी 2 औरतूं फोत, 13 मुसाफ़िर ज़ख़्मी। ॻोठ अली मोहम्मद मगरियो भरिसां तेज़ रफ़्तार सूसकी टायरा टुटण करे हादसे जो शिकार। औरतूं बशीरां